THN न्यूज़। नाज़रीन, नसीराबाद का खबर शामिल कयूं था त नसीराबाद लॻे ॻोठ जाड़ा वाऊचा जे गवर्नमेंट लोअर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल बणिजी वई। कुछ साल अॻु नई ठहियल स्कूल जी बिल्डिंग में ठेकेदारनि पारां नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण करे स्कूल जे क्लासनि समेत ऑफिसुनि जे छत जा चापड़ किरण मामूल बणिजी विया। स्कूल में पढ़ंदड़ सवें न्याणियुनि, छोकरनि ऐं उस्तादनि जूं ज़िंदगियूं हर वक़्तु ख़तरे हेठि। स्कूल में पढ़ंदड़ ॿार ऐं अमलो ख़ौफ़ में मुब्तला, जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग ज़बून थियण बाद वालिदीन पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे स्कूल वञण खां मना करे छॾियो। स्कूल न वञण करे सवें न्याणियुनि ऐं छोकरनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। ॻोठाणनि पारां केतिराई भेरा DC कंबर शहदाद कोट ऐं वसा वारनि खे स्कूल जी मरम्मत करण लाइ चवण बावजूदु कंहिं बि नोटिस न वरितो। स्कूल जी बिल्डिंग ज़बून थियण सबबि कंहिं बि वक़्तु वॾे जानी नुक़सान जो ख़दशो। ॻोठाणनि पारां स्कूल जो बिना देर कमु कराइण जो मुतालबो। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे उस्तादनि ऐं ॻोठाणनि हबीबुर रहमान वाहूचो, अब्दुल कुदूस वाहूचो, फिदा हुसैन ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ जी बिल्डिंग 10 साल अॻु तमीर थी हुई, जेका हिन वक़्तु मुकमिल तौर ते ज़बून थी वई आहे। स्कूल जी छत मां चापड़ किरण मामूल बणियल आहिनि, जॾहिं त 5 महीना अॻु स्कूल जे हिक क्लास जा चापड़ किरण सबबि उते तालीम पढ़ाईंदड़ न्याणियुनि ऐं छोकरनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। हुननि चयो त स्कूल जे ज़बून हालीअ बाबति DC कंबर शहदाद कोट समेत तालीम खाते जे आला अमलदारनि ऐं वसा वारनि खे स्कूल जी मरम्मत लाइ चयो आहे, पर हिन वक़्त ताईं स्कूल जे मरम्मती कमु नाहे करायो वियो। स्कूल जी बिल्डिंग ज़बून थी वञण बाद वालिदीन पंहिंजे ॿारनि खे स्कूल वञण खां रोके छॾियो आहे, जंहिं करे संदनि मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। ॻोठाणनि DC कंबर शहदाद कोट ऐं वसा वारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी बिल्डिंग में नाक़िस मटीरियल इस्तेमाल कंदड़ ठेकेदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे स्कूल जो मरम्मती कमु करायो वञे त जीअं असांजा ॿार बहितर नमूने तालीम पिराए सघनि।